अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पेरिया गुल। सभ खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तानी भारत एटमी जंग जे वेझो पहुची विया हुआ। पाकिस्तानी वज़ीर आज़म चयो त मूं जंग रोकराए लखें इंसानी जानियूं बचायूं। जंग में पाकिस्तान भारत जा 7 जहाज़ किराया। व्हाइट हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त भारतीय वज़ीर आज़म रूस खां तेल न ख़रीद करण जो यकीन ॾियारियो आहे। चीन सां वापारी जंग जारी आहे। अमरीका AI में चीन खे पोइते छॾे वियो आहे। हमास खे गज़ा जंगबंदी मुआहदे ते अमल करणो पवंदो। हुकूमत पेट्रोल जे अघ में 5 रुपया 66 पैसा ऐं डीज़ल जी क़ीमत में 1 रुपयो 39 पैसा घटिताई करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी मंज़ूरी बाद पेट्रोलियम शयुनि जी नई क़ीमतनि जो ऐलान जारी कयल। नोटिफिकेशन मूजिब पेट्रोल जी नई क़ीमत 273 रुपया 2 पैसा फी लीटर मुक़रर कई वई आहे। डीज़ल जो फी लीटर अघु 275 रुपया 41 पैसा थी वियो। गासलेट 3 रुपया 26 पैसा ऐं लाइट डीज़ल 2 रुपया 74 पैसा फी लीटर सस्तो। शहदादपुर वेझो प्यार पढ़ने जे तकरार तां धुरियन में झेड़ो। प्रेमी नौजवान जो पीउ क़तल। गोठ वलियो खां लाशारी में लाशारी बिरादरी जी ॿिनि धुरियन में संगावती तकरार तां झेड़ो। फायरिंग गोलियूं लॻण करे ज़हूर अहमद लाशारी क़तल थी वियो। अली अमान ॾाढ़ू ऐं अमीर अली ज़ख़्मी। धुरियन में छिकताण। वारसन मूजिब ज़हूर लाशारी जे पुट जबार लाशारी 1 साल अॻु पसंद जो पाणो कयो हो, जंहिं तां बिरादरी जा कुझु माण्हू नाराज़ हुआ। जिन घरनि ते हमलो करे हिक ॼणे खे क़तल कयो। जवाबदार औरतनि खे अगवा करे विया आहिनि। औरतूं बाज़ियाब कराए जवाबदार गिरफ़्तार कया वञनि।